नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा आहियूं त खिपरो में एहसास कफ़ालत जी किस्त जारी थियण शर्त ओमनी सेंटरनि ते एजेंट माफ़िया पिणु पहुची विया आहिनि, जॾहिं त हथूंगो बिटबाइटी खाई समेत खिपरो तालुके जे मुख़्तलिफ़ सेंटरनि ते एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत मुस्तहिक़ औरतुनि जे आयल वज़ीफ़े जी रक़म 12,000 मां ओमनी डिवाइस मालिक हर औरत खे दॿा ॾेई किस्त ते 1,000 खां 2,000 रुपया ज़बरदस्ती कटौती करण लॻा आहिनि, जॾहिं त एहसास कफ़ालत सेंटरनि ते आयल औरतुनि रजनी, सजना ऐं ॿिनि ॿुधायो त असां हर वारे हर किस्त ते 1,000 रुपया ज़बरदस्ती कटिया वञनि था। इनकार ते पैसनि जे लाइ रुलायो वञे थो, जॾहिं त खिपरे तालुके जे अक्सर ओमनी डिवाइसिस जो चवणु हो त असां खां ओमनी फ्रेंचाइज़ एहसास कफ़ालत प्रोग्राम जे डिप्टी डायरेक्टर सांगड़ डायरेक्टर बेनज़ीराबाद पंहिंजे नाले ते 500 खां 600 रुपया भतो वठे थो। जेकॾहिं असीं औरतुनि खां कटौती नथा करियूं त असांखे नुक़सानु थिए थो। पूरा 12,000 है। अच्छा अच्छा, केड़े में एहसास कफ़ालत में आहिनि, ॿिए कंहिं में कहिड़े में आहिनि? एहसास कफ़ालत वारा ही मायूं वेठियूं आहिनि, जा पैसा कोन आया आहिनि छा अञा? चेक कयो दादा, हाँ, कार्ड किथे आया ही किस्त ही कान आई है। 1,000 रुपया कटींदा आहिनि? अच्छा, हम ॾाढो चओ कोन था हिननि खे? अदा की काम मां आपरो बोले क्या तो असन वह को मिला है तव्हांखे 1,000 रुपया कटींदा आहिनि? छा नालो छा अथई? सजनी पोइ छो ॾींदा आहियो 1,000 रुपया? वञी संदा पैसा आहिनि, छो ॾींदा आहियो 1,000 रुपया? ले दा भाई असा का अदा खणे जडे के सर्विस करान काल दिनो बराबर कटौती वटौती का बचायो पिया ॿारनि खे या वठो पिया? मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।